हैदराबाद में जूनियर जुल्फिकार अली भुट्टो टीम के सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां पीपी शहीद भुट्टो अॻवान काशिफ बागी के कातलनि की गिरफ़्तारी लाइ SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था वधीक अब्दुल रसूल चांडकन जी। अब्दुल रसूल, छा वधीक तफ़सील आहे? जी हाँ, बिल्कुल। कासिमाबाद में कतल थियल पीपी शहीद भुट्टो अॻवान काशिफ बागी जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जॾहिं त टीम जूनियर जुल्फिकार अली भुट्टो ज़िले हैदराबाद जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां काशिफ बागी जा कातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ SSP हैदराबाद जी ऑफिस अॻियां मक़तूल जो भाउ आसिफ काइम खानी, इरशाद ख़ासकेरी, अकबर जंहिं जो जमात तो हू, उन खां अलावा इम्तियाज़ मीरानी, जसकम शहीद बशीर खान कुरैशी, चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालानी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में धरणो हयो आहे। जंहिं धरणो हिन वक़्तु बि जारी आहे। धरणे वारे हंध ते SSP हैदराबाद पिणु पहुतो आहे, जंहिं जेका मुख़्तलिफ़ कमेटी चूंडियल आहे उन सां हुननि ॻाल्हि ॿोल कई आहे, जॾहिं त SSP हैदराबाद ख़ातिरी कराई आहे सरापा एहतजाज महिल मुज़ाहिरीन खे हिकु हफ़्ते जे अंदरि मुकमल तौर ते जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा, जॾहिं खां पोइ हिन वक़्तु धरणो ख़तमु कयो वियो आहे। इन वजह सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे सरापा एहतजाज बणियल टीम जूनियर जुल्फिकार भुट्टो जे अॻवान सां। हुन जो चवणु आहे 17 ॾींहं गुज़रण बावजूदि काशिफ बागी जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया, जंहिं सबबु हुन में परेशानी जी लहर आहे। हैदराबाद पुलिस तरफ़ां हुनखे हिकु हफ़्तो जो अल्टीमेटम ॾिनो वियो आहे। हिकु हफ़्ते में जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न कया विया, एहतजाज जो दायरो वसी करे थो। जी, वॾी महिरबानी अब्दुल रसूल तफ़सील खां करण जे लाइ।